ब्रेकिंग न्यूज़ है अवां शेयर कंदासीं। कराची खां सिंध सरकार पारां नए माली साल में वधिक बसूं आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास थियो आहे। पीपी चेयरमैन जो विजन है त तालकनि खे ज़िलनि सां मिलायो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सखर खां लाड़काणो ऐं सखर खां खैरपुर ताईं भी पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर है सिंध सरकार पारां नए माली साल में वधिक बसूं आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। कराची खां सिंध सरकार पारां नए माली साल में वधिक बसूं आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास थियो। पीपी चेयरमैन जो विजन है त तालुकनि खे ज़िलनि सां मिलायो वञे। इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ है। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास थियो आहे। पीपी चेयरमैन जो विजन है त तालकनि खे ज़िलनि सां मिलायो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सखर खां लाड़काणो ऐं सखर खां खैरपुर ताईं भी पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी।